रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। ठुल में पुलिस मुबैना मुकाबले में मारियल ॻोठाणे जे वाटसन पारां एहतजाज करण तां मच्छर जे 100 ॼणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करे छॾियो आहे। रिपोर्टर ज़ाहिद कुनरानी मूजिबि ठुल में एहतजाज करण ॾोह बणिजी वियो आहे। पुलिस पंहिंजूं ओणायूं लिकाइण ऐं मुज़ाहिरीन खे नशो बणाइण शुरू करे छॾियो आहे। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में शफ़ीक सरकी मारिजी वियो हो, जंहिंजे वारसनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो हो। ठुल जे सेक्शन पुलिस ASI बशीर अहमद नसीरानी जी फ़रियाद ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे, जंहिं में दहशतगर्दी वारा कलम लॻाया विया आहिनि। केस में राशिद सरकी, इमरान, शेर मोहम्मद, फ़हीम, यूनिस, हफ़ीज़ुर रहमान, जावेद, गफ़्फ़ार, बाबू, मंसूर, तैमूर, सलमान, इसहाक, अब्दुल्ला, ख़ैर बीबी, सकीना, हाजरा ऐं ॿियनि समेत 20 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे ऐं 80 नामालूम ॼाणा विया आहिनि। कढण भरिसां ॻोठ कंडो चांडियो जे रहवासियुनि घूनी शाख जी RD 42 वटि पुल तामीर न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर जावेद कुंभार मूजिबि घूनी शाख खे पको करण लाइ लाइनिंग जो कमु जारी आहे, जॾहिं त RD 42 वटि पुल न हुअण करे ॻोठाणनि बिजली जो थंभो शाख ते रखियो आहे, जंहिं तां गुज़री ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ख़ान मोहम्मद, मीर मोहम्मद, सलेमान, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, ज़ुल्फ़कार ऐं ॿियनि शाख ते पहुची हलंदड़ कम दौरान शाख जे अंदरि बीही एहतजाज कयो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु शाख ते पुल ठहिराए ॾिनी वञे त जीअं ॻोठाणनि खे शहर ॾांहुं वञण में आसानी थी सघे। दोदापुर वेझो बबर ऐं थहीम बिरादरियुनि विच में खूनी तकरार सबबि समूरो इलाइक़ो नोगो एरिया बणियल आहे, जॾहिं त थहीम बिरादरी पारां तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो बबर बिरादरी ॾांहुं उमाणियो वियो, पर फ़ौरी तौरु ठाह खां जवाबु ॾिनो वियो आहे। रिपोर्टर गुल्ला शारी मूजिबि कुझु महीना अॻु ॻोठ छुटलाबाद में प्लाट जी मालिकी तां बबर ऐं थहीम बिरादरियुनि विच में तकरार शुरू थियो, जंहिं दौरान बबर बिरादरी जे 6 ॼणनि समेत 7 ॼणा क़त्ल ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। तकरार जे निबेरे लाइ थहीम बिरादरी पारां सरदार रिज़वान ख़ान, सरदार ज़ादा हनीफ़ ख़ान बुलेदी, सैयद बुढ़ल शाह, मीर जावेद ख़ान बुलेदी, मीर बाज़ ख़ान ब्रोही, मीर आतिफ़ ख़ान लहर, एडवोकेट अब्दुल हई सुमरो, लियाकत कटोहर, मीर आशिक़ हुसैन ब्रोही ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु मेड़ मिंथ काफ़िलो ॻोठ छुटलाबाद पहुतो। मेड़ थी आयल चङनि मुड़सनि पारां बबर बिरादरी खे तकरार निबेरण लाइ मिंथ कई वई, पर बबर बिरादरी जे चङे मुड़स रईस वज़ीर बबर ऐं ॿियनि वरंदी ॾिनी त संदनि 7 ॼणा क़त्ल थिया आहिनि ऐं कुझु माण्हू ज़ख़्मी आहिनि। जेसिताईं ज़ख़्मी हमराह ठीकु थियनि तेसिताईं ठाह लाइ ॻाल्हि ॿोल न कंदासीं। उन खां पोइ काफ़िलो वापसि रवानो थी वियो। नवाब वली मोहम्मद जे एहसास कफ़ालत सेंटर ते ग़रीब ऐं मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां कटौती जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में SS न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम पखरियो जॾहिं एहसास कफ़ालत सेंटर कवरेज लाइ पहुतो ऐं औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कई त औरतुनि रक़म मां 1 खां 2000 रुपयनि ताईं कटौती जूं दाहूं कयूं। अहिड़ी सूरत हाल ॾिसी एहसास सेंटर जो इंचार्ज नज़र खोसो ऐं डिवाइस होल्डर अयाज़ रिंद ऐं हैदर रिंद मछिड़जी पिया ऐं उन्हनि सहाफ़ी अज़ीम पखरियो सां बदसलूकी कंदे मोबाइल खसे वरिती ऐं तशदुद जो निशानो बणायो। बाद में SS न्यूज़ जो रिपोर्टर नवाब वली मोहम्मद थाणे ते पहुतो ऐं रिपोर्ट दाख़िल कराई। ॿिए तरफ़ इदारे पारां SHO काज़ी अहमद वहीद शेख सां राब्तो कयो वियो, जंहिं चयो त ASI खे मोकिलियो आहे, मामले जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खंयो वेंदो। शदादकोट लॻ 2 मासूम भाइर रांदि कंदे पाणी जे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी विया। ॻोठ ग़ुलाम नबी सासोली में रहंदड़ ग़ुलाम फारूक ब्रोही जा 2 पुट 6 सालनि जो मुदस्सिर ऐं 8 सालनि जो मुज़म्मिल रांदि करण दौरान पाणी जे तलाउ में ॿुॾी विया, जिन खे बेहोशी जी हालत में कढी तालक अस्पताल शदादकोट मुंतक़िल कयो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी पे वई, पर 2 भाइर फ़ौत थी विया। ज़रूरी कार्रवाई बाद मासूम ॿारनि जा लाश वाटसन हवाले कया विया। वाक़े खां पोइ ॿारनि जे घर में ॾुख जी लहर छायल आहे। सॻियूं भरिसां तपेदार पारां 5 लख रुपया वठी ॻोठाणे खे नौकरी जो जाली आर्डर ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर नौजवान तपेदार ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एहतजाज कयो आहे। रिपोर्टर मोहरम ख़ान मंगणे जो मूजिबि कचे जे ॻोठ मोहम्मद कल्होड़ो जे रहवासी नौजवान रियाज़ अली मतो, संदसि साथियुनि आशिक़ हुसैन चन्ना, ग़ुलाम कादिर बख्शल मल्हा, शहमीर चन्ना ऐं मोहम्मद मलूक सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब सॻियूं ते एहतजाज कयो। उन मौक़े ते हुन चयो त तपेदार अली मोहम्मद सोलंकी, सजाद अली शाह ऐं उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी मिली भगत करे 5 लख रुपया वरिता ऐं सरकारी नौकरी जो जाली आर्डर ॾिनो। हुन तकड़ में पैसा घुरिया हुआ, उन करे घर में बीठल चौपायो माल ऐं कुझु
कुझु सोन विकिरो करे खेसि पैसा ॾिना, पर हुन जेको तालीम खाते में नायब कासिद जो ऑर्डर ॾिनो उहो कूड़ो साबित थियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त फ्रॉड में मुलविस टिन्ही ॼणनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान जा 5 लख रुपया वापसि कराए ॾिना वञनि। रहमत रमजान SS न्यूज़ के साथ।